तव्हांखे आगाह कयूं करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 9 मुहर्रमुल हराम जा मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। कराची में नेशनल पार्क मां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो आहे। मातमी जुलूस MA जिन्ना रोड, सदर इम्प्रेस मार्केट, तिब्बत सेंटर खां थींदो। खारा दर में हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह ते नहर थींदो। हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानो डिवीज़न जे बि नंढनि वॾनि शहरनि मां मातमी जुलूस बरामद थिया। ज़ंजीर ज़नी, सीना कुबे ऐं टांडनि ते मातम कयो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। हसास इलाक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस बि बंदि कई वई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 9 मुहर्रमुल हराम जा मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। कराची में नेशनल पार्क मां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो। मातमी जुलूस MA जिन्ना रोड, सदर इम्प्रेस मार्केट, तिब्बत सेंटर खां थींदो। खारा दर में हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह ते नहर थींदो। जॾहिं त हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानो डिवीज़न जे बि नंढनि वॾनि शहरनि मां मातमी जुलूस बरामद थिया। ज़ंजीर ज़नी, सीना कुबे ऐं टांडनि ते मातम कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जी नाज़रीन, वधीक छा अपडेट आहिनि? कराची खां धरती TV न्यूज़ जो ब्यूरो चीफ अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, आगाह कजो हिन वक़्त ताईं कहिड़ा अपडेट्स आहिनि ऐं कहिड़े कहिड़े रूट सां मातमी जुलूस रवाना आहे? इन 9 मुहर्रम हराम जो जेको मुख्य जुलूस आहे उहो नेशनल पार्क खां बरामद थी वञे त MA जलावा रोड आहे नुमाज़ सोलंकी खां ही MA जिन्ना रोड वठंदे जेकी ग्रीन लाइन मनसूबो आहे उन सां गॾोगॾु ॿई पासा जेके रोड आहे सर्विस रोड उन ते पिण जेको आहे MA जिन्ना जे मुख्य रोड ते हिन जो रूट आहे। जॾहिं त तिब्बत सेंटर, सदर लाइन्स एरिया ऐं उन सां गॾु सिविल हॉस्पिटल ऐं टावर यानी कि जेको रोड ईंदड़ आहे उहो मुकमल तौर ते MA जिन्ना रोड ते इहे रूट आहे हुनजो। उन खां पोइ खारा दर पहुचंदा जेके इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया खारा दर उते ही जुलूस न थींदो। मां वधीक थो न त हिन जुलूस में हिन वक़्तु 1000 जी तादाद में जेको आहे माण्हुनि जी शिरकत आहे, ख़ासि तौर ते ॿारनि जी, औरतुनि जी, उहा पिण वॾी तादाद में शिरकत आहे। हिकु पासे गर्मी जेको आहे ज़ोर वठी वई आहे, ॿिए पासे जेके मोमिन ऐं आज़ादार आहिनि उहे पिण जेको आहे पंहिंजो मातम या हुसैन सदाऊं करे रहिया आहिनि। मां वधीक कंदो आहियां त हिन वक़्तु कराची जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके नंढा वॾा जुलूस हुआ 100 खनि खां वधीक उहे पिण जेको आहे हिन मुख्य जुलूस में जेको आहे ज़म थिया आहिनि। उन खां पोइ ही जुलूस जेको उहो अञा ताईं रवंदो आहे। पर जिते गर्मी जो ज़ोर आहे उते ॿिए पासे जेके स्प्रे आहे थधे पाणी जो उहो पिण कयो पियो वञे, फुआरो कयो पियो वञे। केतिरा ई जेके स्टॉल आहिनि जिते थधो पाणी लॻा विया आहिनि, सबिलूं ॾिनियूं पियूं वञनि ऐं सभिनीनि में शरबत आहे, खीर आहे, उन सां गॾु जूस पिण ॾिना पिया वञनि। उन सां गॾो गॾु मां इहो पिण वाज़े कंदो न त अॼु कराची जे जेके ही 9 मुहर्रम रहमान जो जेको मुख्य जुलूस आहे उहो तक़रीबन मग़रिब जे टाइम ताईं जेको आहे उते हुसैनिया ईरानिया खारा दर उते न थींदो। उन खां पोइ सज़ा पड़ी वेंदी। जी ठीकु आहे अब्दुल्ला, वॾी महिरबानी तफ़सीलियुनि जे लाइ।